असांखे घुमण वठी आयो, हिक ॾींहं में रिटर्न वठी हलो था। पुट लोनावला मां हिक ॾींहं में रिटर्न हलणो पवंदो आहे, न त हितां बांदर आहिनि न, हो माण्हुनि जे पोयां लकड़ियूं खणी डुकंदा आहिनि। ओए ॿारनि खे चरियो न कर समझी। लोनावाला में आयूं त हिकड़ी स्टे करे ई हलंदा। अच्छा ठीक आहे न, टाइगर पॉइंट ते स्टे कयूं था न, मस्त गदा बदा लॻाए करे। मूंखे हले उहो ई, मूंखे टाइगरनि सां गॾु रील ठाहिणी आहे। हिन खे पैसा ई बचाइणा अथसी। पैसनि जी काई ॻाल्हि न आहे, हिकु त असां सभिनी खे खपे ऊची शइ, असांखे लेक व्यू खपे, असांखे पहाड़नि ते घर खपे, फुल शेड क्लाइमेट, वॾो स्विमिंग पूल, जाते सुठी रील ठाहे सघूं। हा तव्हां सभिनी लाइ मिली आहे हिकु मस्त जॻह, लेक पनोरमा स्टेज। चेहरे होना था हा सेठ, अॼु 7 तारीख़ आहे न, ओ तव्हां चयो अॼु पेमेंट ॾींदव न। मां एक्चुअली लोनावला आयो आहियां न, त तव्हां जीपे करे था छॾियो पैसा, अॼु न थींदो न। ॿुधो त सही, अरे वरी कटे छॾईं फोन। सेठ तव्हां हिकु विला वठी छॾो न, उहो ई व्यापारी त तव्हांखे पेमेंट ॾियनि वञा था, घटि में घटि हितां त पेमेंट ईंदी। हा तव्हां भी जगह था ॻोल्हियो स्टेकेशन लाइ, जिते शांती हवा सुकून हुजे। लेक पनोरमा स्टेज लोनावला में, हिते तव्हांखे 2 BHK खां वठी 13 BHK ताईं विला जा ऑप्शंस मिली वेंदव। लग्ज़री रूम्स, वाईफाई, लिविंग रूम में टीवी, इन्हनि जा इन हाउस शेफ अथव। तव्हांखे वेज नॉन वेज ॿई ऑप्शंस मिली वेंदव। प्राइवेट आउटडोर पूल मिली वेंदव। तव्हांजो ख़ासि इवेंट हुजे या फैमिली स्टेकेशन, विजिट कयो लेक पनोरमा स्टेज नियर पावना लेक लोनावला। अञा त असां घुमा बि न आहियूं। ॾिसो था ॿारनि जो पेट ई नथो भरिजे, मन तव्हांखे फुले आई न। हाँ त भाई तव्हां बि विजिट कयो विद फ्रेंड्स ऐं फैमिली सां गॾु लेक पनोरमा स्टेज।